ॾिसींदासीं ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अवां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं हींअर पाण सऊदी अरब ऐं इसराइल जे हवाले सां जे इंट्रो में ज़िक्र कयोसीं त उन्हनि ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा बहाल थियण वञनि पिया या दावा इहा पई कई वञे त 2024 जे मार्च महीने में जेको आहे सऊदी अरब वाज़े तौर ते इसराइल खे तस्लीम करे वठंदो। उन सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻूणा सफ़ीर आहिनि पाकिस्तान जी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में नुमाइंदगी करे चुका आहिनि साईं GR बलोच साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। GR बलोच साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो बलोच साहब, ही जेके मुख़्तलिफ़ मुस्लमान मुल्क आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हाणे उहे इसराइल खे तस्लीम कंदे असांखे नज़र अचनि था, पोइ UAE हुजे, उर्दन हुजे, इराक, मिस्र, ऐं हाणे इहे ख़बरूं पियूं अचनि त सऊदी अरब जेको आहे ईंदड़ साल यानी मार्च 2024 में उन्हनि बि फ़ैसिलो करे वरितो आहे त हू इसराइल खे तस्लीम करे वठंदा। जी ॾिसो गुरबान साहब, हीअ जेको अख़बार में ख़बरूं अचनि थियूं या मुख़्तलिफ़ फिगर अचनि था, उन्हनि में कुझु हक़ीक़त ऐं कुझु अफ़सानो आहे। जी हक़ीक़त इहा आहे या हक़ीक़तूं इहे आहिनि त दुनिया हाणे तब्दीली तरफ़ जियो स्ट्रेटजिकली जियो इकोनॉमिकली वञे पई थी ऐं वरी तब्दीली बज़ाते ख़ुदि असांजे जेके वेस्ट एशिया दैट इज़ द मिडल ईस्ट चइजे उन में अची चुकी आहे। उन में ख़ासि तौर ते जेकी नई हींअर लीडरशिप आहे, जंहिंमें ख़ासि तरह मोहम्मद बिन सलमान सऊदी अरब जो, छाकाणि सऊदी अरब जो ॾाढो हिकिड़ो कलीदी किरदारु रहियो आहे मिडल ईस्ट जी पॉलिटिक्स में। ऐं स्पेशली जेको हिननि जेको अंदाज़ आहे पॉलिटिक्स जो, अचण सां पहिरीं काफ़ी सारी जंगूं शुरू कयईं कतर सां, बहरेन सां, ईरान सां, यमन सां, और हाणे ईअं लॻे थो त हू सभु इहे करण खां पोइ हिन में अहिड़ी ॻाल्हि ते नतीजे ते पहुतो आहे त शायदि रिकन्सिलिएशन सां ऐं पीसफुल कोएग्जिस्टेंस सां ई रही सघिजे थो। सो को शक न आहे त हू हींअर उन ई जहिड़ो कि उहा जहत मुतयन थी वई आहे। ख़ासि तरह जॾहिं UAE, बहरेन, सूडान, इन्हनि जॾहिं लाॻापा सफ़ारती पंहिंजा क़ाइमु कया त इहो ॾाढो वाज़े हुयो त UAE या इहे ॿिया जेके मुल्क आहिनि नंढा गल्फ वारा, सऊदी अरब जी आशीर्वाद सां कमु न कंदा। हाणे इहो वक़्तु मुतयन करणु त 24 में थींदो, मार्च में थींदो, इहे ॻाल्हियूं वरी स्पेकुलेशन में अचनि थियूं, इहे गाइड्स लाइन हूंदियूं आहिनि। सऊदी अरब में ते वॾी सी जवाबदारी आहे, इन करे जो सऊदी अरब हिकिड़े लिहाज़ सां उम्मत इस्लामिया खे रिप्रेज़ेंट करे थो, वाइसी जे होस्ट जी हैसियत सां बि, ऐं ख़ासि तरह जेको उतां जो किंग आहे पाण खे ख़ादिमुल हरमैन शरीफ़ैन चवे थो। त जेसि ताईं कि मुकमिल तरह सां हिकिड़ो हल न ईंदो जेको आहे, जेको जंहिंमें प्रिंस अब्दुल्लाह जेको जंहिं ज़माने में हुओ क्राउन प्रिंस, जेको बाद में बादशाह बि थी वियो, उन्हनि जो हिकिड़ो पीस प्लान हो जंहिंमें इहा ज़रूरु ॻाल्हि हुई त जॾहिं फ़लस्तीन जी जेका रियासत थींदी, जेका ऑलरेडी थियोरेटिकली आहे, प्रैक्टिकली जॾहिं रिकग्नाइज़ थी वेंदी पूरी दुनिया में इंक्लूडिंग इज़राइल, त उनजे नतीजे में पोइ मुस्लमान मुल्क जेके आहिनि से इज़राइल खे रिकग्नाइज़ करण लाइ तयारु थी वेंदा। त जेकॾहिं उहो इम्प्लीमेंट थिए पियो थो अब्दुल्ला पीस प्लान जेको पुराणो आहे, पोइ त शायदि इहा पॉसिबिलिटी आहे। लेकिन तव्हां इहो ॾिसो त हींअर जेका हुकूमत आहे इज़राइल में, उनजे हूंदे मां कोन थो सम्झां त अहिड़ी क़िस्म जी का इनिशिएटिव थी सघे थी, छाकाणि जो नेतन्याहू बज़ाते ख़ुदि हिकिड़ो तमामु जंगियू क़िस्म जो एक्सट्रीमिस्ट आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त हाणे हींअर जेको हुनखे सपोर्ट आहे सो अल्ट्रा ऑर्थोडॉक्स जूस जो आहे या ज़ियोनिस्ट जो आहे, हू कंहिं तरह सां बि, कंहिं नमूने सां, कंहिं नाले सां बि फ़लस्तीन जी स्टेट जे कॉन्सेप्ट जे ई ख़िलाफ़ आहिनि। हू चवनि था हीउ तमामु जेको इलाइक़ो आहे सो ग्रेटर इज़राइल जो हिसो आहे, दे मस्ट बी, जंहिंमें समारिया तमामु जॉर्डन ताईं जेको आहे, जॉर्डन रिवर ताईं चवंदा सॼो असांजो आहे। सो काफ़ी सारा अञा मसइला मरहला आहिनि जेके मुंहिंजे नज़र में अञा हल करणा आहिनि, उन्हनि मुल्कनि खे बि अंदरूनी तरह सां बि ऐं बैरूनी तरह सां बि। लेकिन सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं अमन अचे थो, पीस अचे थो, को तरीक़ेकार इस्तेमालु थी थो जंहिंमें फ़लस्तीनियुनि जो खून वहणु बंदि थी थो वञे, टोटली नॉर्मल स्टेट ठाहे पंहिंजी ज़िंदगी बसर कनि था, त यकीनन असांखे अहिड़े क़िस्म जे एफर्ट्स खे सपोर्ट ई करणु घुरिजे। बिल्कुलु, पर जीअं मतिलबु अवां चओ पिया, मतिलबु अव्हांखे लॻे पियो त जेसि ताईं फ़लस्तीन वारो जेको मसइलो आहे उहो हल नथो थिए, तेसि ताईं अव्हांखे लॻे थो त
सऊदी अरब इसराइल खे तस्लीम न कंदो ऐं अहिड़े क़िस्म जी ख़बरूं हलनि पियूं, इहे मतिलबु उन्हनि में का सदाकत न आहे? कंहिं हद ताईं हिनखे स्पेकुलेशन जी कैटेगरी में अची सघिजे थो, जेसिताईं की का वेरिफिकेशन न थिए कंहिं धुर तरफ़ां। जी सही, पर जेको बलोचा पाण पहिरें बि ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त हींअर जे दुनिया जे दौर मां गुज़रे पई, ज़ाहिर पहिरें बि हो, पर हाणे मुल्कनि जा मफ़ाद जेके आहिनि उहे वधीक मैटर कनि था। मिसाल जीअं सऊदी अरब जे हवाले सां चयो थो वञे त उन्हनि खे दिफ़ा जे हवाले सां के ख़ातिरियूं पियूं करायूं वञनि, अमरीका ख़ातिरी पियो कराए, जीअं नेटो जो इतिहाद आहे त कंहिं बि मुल्क ते हमिलो थियो उहो अमरीका ते हमिलो तस्वर हूंदो, इन तरह सां सऊदी अरब जी हिफ़ाज़त कई वेंदी, जदीद उन्हनि खे हथियार जहाज़ ॾिना वेंदा। एतिरे ताईं चवनि था त सऊदी अरब इहा बि डिमांड कई आहे त पुरअमन जेको जोहरी प्रोग्राम आहे उहो बि उन्हनि खे शुरू करण जी इजाज़त ॾिनी वञे। जेकॾहिं इहे सभु सहूलियतूं उन्हनि खे ॾिनियूं थियूं वञनि, तव्हांखे लॻे थो त पोइ बि हू फ़लस्तीन वारे मसइले खे ॾिसंदा या पोइ हू पंहिंजनि मफ़ादनि खे ॾिसंदा? को शक न आहे त मुफ़ाद जेके हूंदा आहिनि से सभ खां अहम हूंदा आहिनि। जॾहिं असां जेका इंटरनेशनल या आलमी सियासत जी ॻाल्हि कयूं या मुल्कनि जे बिहेवियर जी ॻाल्हि कयूं, को शक न आहे हिन में। लेकिन इहो जेको तव्हां फरमायो पिया त उन्हनि खे जोहरी ताक़त ताईं नेटो जो स्टेटस, इहे सभु ॻाल्हियूं वरी मां चवंदुसि त स्पेकुलेशन जे कैटेगरी में आहिनि। बल्कि उनजे बरअक्स आहे त सऊदी अरब ऐं अमेरिका में हींअर फ़ासिलो वधी वियो आहे। बल्कि हाणे तव्हां ॾिसो अंदरूनी तरह सां त मिडल ईस्ट कंट्रीज़ जेके आहिनि, तव्हां ॾिसो जेको ईरान ऐं सऊदी अरब जो गॾु थियणु आहे सो चाइना जी स्पॉन्सरशिप सां थियो आहे, चाइना जी गारंटी सां थियो आहे। ऐं सऊदी अरब हींअर घणो वेझो रशिया जे कोशिशि करे पियो वञण जी, चाइना जे वधीक इनफैक्ट वधीक वञण जी कोशिशि करे पियो। जेकी रिपोर्ट मां पढ़ी त अलाए केतिरा सारा इंजीनियर्स ऐं एक्सपर्ट जेके आहिनि से चाइना मां पढ़ी सऊदी अरब वापसि अची विया आहिनि, चाइनीज़ ॻाल्हाइनि था। त उन लिहाज़ सां जेको सिस्टम आहे सऊदी अरब जो बज़ाते ख़ुदि हू तब्दील थिए पियो थो। अमेरिकन ते डिपेंडेंस हुननि जी हाणे आहिस्ता आहिस्ता घटि बि हली वेंदी। मां कोन थो सम्झां त अहिड़े क़िस्म जेको मनसूबो हू क़बूल करे ऐं पोइ इज़राइल खे कंदा, छाकाणि जो इज़राइल खे क़बूल करण ई त अमन जी गारंटी कान्हे का न, इहा गारंटी कान्हे का त हू वरी बि हिकिड़े नॉर्मल स्टेट जी हैसियत सां हू कंदो, छाकाणि जो उनजी बुनियादी हिकिड़ी अख़लाक़ी कानूनी ऐं तारीख़ लिहाज़ सां डिस्टॉर्टेड आहे या हिकिड़ी आर्टिफिशियल आहे। किथां जो ख़्वाब, किथां जूं ॻाल्हियूं, किथां जी तौरेत में लिखल, उन ते अची कब्ज़ा करे फ़लस्तीन जी जॻह जी सरज़मीन ते। सो मां कोन सम्झां त इन ॻाल्हि ते हू कैलकुलेशन कंदा त जेकॾहिं असां इज़राइल खे क़बूल कयूं त हू पीसिंग ऐं प्रॉस्पेरिटी अची वेंदी, अनलेस इज़राइल जे अंदरि तब्दीली पाण नथी अचे। हू हिकिड़ो पंहिंजो चवनि त भई ठीकु आहे, हीअ असांजो आहे एरिया जे मथां रहंदासीं, असांखे गारंटी ॾियो इंटरनेशनल, असां गारंटी था ॾियूं त फ़लस्तीन खे असां एज़ ए स्टेट ठहण ॾींदासीं। लेकिन इहो सफ़र वॾो आहे मुंहिंजी नज़र में, मुंहिंजे एनालिसिस जे हिसाब सां इहो सफ़र अञा बि काफ़ी डेकेड हलंदो, जल्दी सॉल्व थियण वारो कोन्हे। मतिलबु इहा असां ईअं जी ॻाल्हियुनि जो मतिलबु आऊं सम्झां पियो, तव्हांखे लॻे थो त वक़्तु लॻंदो पर इन ॻाल्हि जो इम्कान खे रद्द नथो करे सघिजे त को सऊदी अरब इन फ्यूचर उनखे क़बूल करे? जी जी बिल्कुलु, इहो इम्कान त कॾहिं बि, छाकाणि जो पॉलिटिक्स एंड डिप्लोमेसी इज़ द साइंस ऑफ पॉसिबल। इम्कानियात त हूंदियूं आहिनि, मुमकिनात त हूंदियूं आहिनि हमेशह सियासत में बि ऐं डिप्लोमेसी में, त इहो मुमकिन आहे थी सघे, लेकिन हुनजे लाइ वॾो सफ़र करिणो पियो आहे, तब्दीलियूं करणियूं पियूं आहिनि, दुनिया खे तब्दील थियणो आहे, दुनिया खे पुरअमन थियणो आहे। जंहिंखां नज़र कोन पई अचे दुनिया जे लिहाज़ सां अञा कॉन्फ्लिक्ट तरफ़ वञे पई थी, दुनिया अञा बि लिहाज़ सां कॉम्पिटिशन में वञे पई थी। सो अलाह करे थी वञे, असांजी विश इहा आहे। ठीकु आहे, ठीकु। अच्छा, जेकॾहिं पोइ जॾहिं बि थिए थो, मिसाल तौरु जेकॾहिं थिए थो त उनखां पोइ जेको पाकिस्तान में हिकिड़ो सालनि खां डिबेट पाकिस्तान जे लाइ बि त हले पियो न, त जेकॾहिं हाणे मुस्लिम दुनिया खे जेको हींअर लीड पियो करे मज़हबी हिसाब सां ई खणी अचूं, सऊदी अरब जेकॾहिं उहो बि तस्लीम करे थो वे इसराइल खे, त पोइ जेको पाकिस्तान जे पासपोर्ट ते अञा ताईं त लिखियलु आहे, पोइ उहो लिखियलु जेको आहे त इसराइल नथा वञी सघो इन पासपोर्ट ते, उहे शयूं चेंज थी वेंदियूं या उनजा पाकिस्तान ते केतिरा असर पवंदा बलोच साहब? न ज़ाहिर आहे, जेकॾहिं असांजो छाकाणि जो कई दफ़ा असांजे लीडर्स चयो आहे त असांजो को यहूदियुनि सां जूस सां को झगड़ो कोन्हे को, असांजो इज़राइल सां को झगड़ो कोन्हे को। असां चाहियूं था त फ़लस्तीन जा हुकूक जेके आहिनि से ख़तमु न कया वञनि, उन्हनि जो स्टेट हुदाए उनखे मञियो वञे, उन्हनि जा जेके लेजिटिमेट इंसानी सियासी मुआशी मुआशरती
हुकूक आहिनि उन्हनि जी प्रोटेक्शन कई वञे, उहे जी तरह प्रोटेक्ट थी था वञनि, का अरेंजमेंट थी थो वञे त पाकिस्तान शुड बी वेरी वेरी हैप्पी। हिकिड़ो घटि दुश्मन वधीक बहितर आहे घणनि दुश्मननि खां। इनफैक्ट बल्कि मां इहो ॿुधायां तव्हांखे तारीख़ जा वर्क मूं पढ़िया पई कुझु कंदो आहियां रिसर्च, त इवन काइद आज़म जी इनिशियल जेको पहिरियों हिकिड़ो साल ई असां सां ज़िंदा रहियो वीचारो आज़ादी खां पोइ पाकिस्तान में, उन हिकिड़ी स्टेटमेंट में चयो त असांजो मक़सदु असांजी का दुश्मनी कान्हे इज़राइल सां, असां चाहियूं था त पैलेस्टीनियन खे पंहिंजा हक़ूक़ मिलनि। सो एक लिहाज़ सां उहो बुनियादी नुक़्तो जेको हुनजे फाउंडर फादर जो तव्हांजो आहे पाकिस्तान जी, दैट शुड रिमेन द फाउंडेशन स्टोन फॉर फ्यूचर रिलेशनशिप विद इज़राइल। पर जेकॾहिं इहो मसइलो हल थियण खां सवाइ उहो ई मफ़ादनि ते जेकॾहिं अचूं, सऊदी अरब फ़लस्तीन तकरार हल थियण खां पहिरियां इसराइल खे तस्लीम थो करे वठे, सफ़ारती लाॻापा जेकॾहिं बहाल था थी वञनि, त पोइ जेके पाकिस्तान जूं ख़ासि तौर ते मज़हबी धुरियूं आहिनि, मज़हबी पार्टियूं आहिनि, उन्हनि जे ख़्याल में अवां जो छा रद्द अमल हूंदो? उहो सऊदी अरब जो बाइकाट कंदा, को सख़्तु एहतजाज कंदा जेको हींअर ताईं थींदो आयो आहे, या ख़ामोश थी वेंदा ऐं जेको सऊदी अरब जो फ़ैसिलो हूंदो उनखे पाकिस्तान जी हुकूमत या मज़हबी पार्टियूं उनखे क़बूल करे वेंदियूं? भलो साहब इहो तो हाइपोथेटिकल क्वेश्चन आहे, फर्ज़ी सवाल आहे, जवाब माण्हू ॾेई थो सघे, लेकिन इहो मां तव्हांखे इशरो थो करायां कि जॾहिं बि सऊदी अरब जेकॾहिं क़बूल कयो हुनखे, उन में पाकिस्तान खे ज़रूर हू गॾु वठंदा। पाकिस्तान आहे, टर्की आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, अकेलो सऊदी अरब कॾहिं बि इज़राइल खे कोन कंदो, चाहे केतिरो बि जेको आहे सो परम्यूटेशन या केतिरा सारा ये जेके ख़बरूं अचनि थियूं उहे हिकिड़ी लॉबी मां ॿुधायां तव्हांखे मीडिया में बि हिकिड़ी प्रो इज़राइल लॉबी अनफॉर्चुनेटली इवन पाकिस्तान में एग्ज़िस्ट करे थी। तव्हांखे यादि हूंदो त मुशर्रफ जे ज़माने में हिकिड़ो तमामु वॾो शो उथियो, असांजो असांजो बड़ा कहिड़ो कसूर आहे। इवन इमरान खान जे दौर में डेलीगेट्स वियो इसराइल, उहे बि त ख़बरूं आयूं, इज़राइल बि वियो, सभु कुझु थियो। उहा हिकिड़ी लॉबी आहे ज़रूरु, उहा छो थी करे छा थी करे उनखे माण्हू कोन था वञूं। सो मे बी इहे ख़बरूं जेके तव्हां पढ़ो था या अचनि थियूं, ये उन लॉबी जो भी कम हूंदियूं आहिनि। कई दफ़ा ॾिसंदा आहिनि त भई पाणी केतिरो आहे, जेकॾहिं जीअं तव्हां भई छा थींदो। सो मां कोन थो सम्झां त पाकिस्तान ऐं जेके मेजर पावर आहिनि मुस्लमाननि जूं, जंहिंमें जीअं अर्ज़ु कयो तव्हांखे टर्की आहे, टर्की जो ख़ैर आहे, उन सां गॾु इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, ऐं ॿिया जेके वॾा ॿिया आहिनि, उहे जेकॾहिं मोस्ट लाइकली सऊदी अरब उन्हनि सां गॾिजी कंसल्टेशन खां पोइ अॻिते वधंदो, जेकॾहिं को पुरअमन जो अमन जो अहिड़ो को मरहलो अचे थो। ठीकु। अच्छा भलो साहब, हाणे जेकॾहिं अची वञूं ओवरऑल, हीउ त सऊदी ऐं इसराइल जो मसइलो हो, पर जेकॾहिं ओवरऑल जंहिं ज़िक्र मां शुरू में बि कयो त जीअं ईरान खे ऐं सऊदी अरब खे मिलाइण में चीन किरदारु अदा कयो, वरी ॾिसूं था पाकिस्तान ऐं रूस जा लाॻापा ज़बरदस्त अंदाज़ सां अॻिते वधनि पिया, पेट्रोल उतां अचणु शुरू थी वियो आहे, ॿियूं शयूं बि खोड़ आहिनि। हिकिड़े पासे इहो पियो इतिहाद थिए या नज़र अचे पियो, ॿिए पासे ॾिसूं था जेको इंडिया जो वज़ीर आज़म हींअर वियो आहे, अमेरिका जे दौरे ते वियो, मोटी बि आयो, उते हिकिड़ो ज़बरदस्त ईअं पहिरियां एतिरो इस्तक़बाल नज़र कोन आयो, पर हिन भेरे मोदी खे ज़बरदस्त प्रोटोकॉल मिलियो। न सिर्फ़ु प्रोटोकॉल, पर हाणे कोर्ट वारो जेको पहिरियों वाक़ियो थियो इंडिया में दहशतगर्द या पठानकोट जो वाक़ियो हुजे, ॿिया वाक़िया उहे हाणे पिया उन्हनि खे यादि अचनि, या उतां वेही पाकिस्तान लाइ जेका स्टेटमेंट आई त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान क़दम खणे, इनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, मोदी जो जेको दौरो आहे उहो बि इन नई जेका जियो स्ट्रेटजिक, जियो इकोनॉमिक, जियो पोलिटिकल जेका सिचुएशन मर्ज थी थिए दुनिया में, या जेका रीअलाइनमेंट ऑफ पावर थिए थी, जंहिंमें चाइना जो उभरणु, अमेरिका जो जे हद ताईं इन ॻाल्हि खे क़बूल न कनि त का ताक़त हुनजे साम्हूं बीहे, हुनजे बराबरि बीहे, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से अॻियां अचनि थी थियूं ऐं उनजो हिसो आहे, उनजी कड़ी आहे। ऐं सभ खां ॿी ॻाल्हि इहा आहे कि ताइवान ऐं जेका साउथ चाइना सी आहे, उन में हू छाकाणि त चाइना काफ़ी सारा पंहिंजा ठाहिया अथसि, फौजी अॾा ठाहिया अथसि, नयूं जेके आइलैंड्स कया अथसि डेवलप, जंहिंमें जंहिं ते हिनखे एतिराज़ बि आहे, अमेरिका खे बि आहे, कुझु जंहिं ते हुनजा अमेरिका जा जेके दोस्त मुमालिक आहिनि, जंहिंमें उतां जा जेके इलाइक़े में मतिलबु जंहिंमें जापान आहे, साउथ कोरिया आहे, इवन वियतनाम आहे, इहे जिन जा काउंटर क्लेम आहिनि हिन ते, फिलिपीन आहे। सो उन लिहाज़ सां ही इंडिया खे हिकिड़ो काउंटर पॉइंट ॾिसणु चाहिनि था, हिकिड़ो न्यूट्रलाइज़ करण लाइ चाइना जे इन्फ्लुएंस खे हिन में साउथ एशियन रीजन जे अंदरि, इंडियन ओशन जे अंदरि ऐं इन सॼे एशियन ख़िते में, छाकाणि जो ईंदड़ को शक न आहे त इहो तव्हां अंदाज़ो कयो त
ईंदड़ वक़्तनि में जॾहिं चाइना नंबर 1 इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड बणिजी वेंदी जेका चवनि था बाय 2030 ताईं, त पोइ सॼो जेको आहे फलक्रम जेको आहे दुनिया जे पावर इक्वेशन एशिया थी वेंदी। त उन लिहाज़ सां हाणे अमेरिका चाहे थो त अहिड़ो को पावरफुल अलाए हुन सां गॾु हुजे जीअं इंडिया आहे जहिड़ी वॾी पॉपुलेशन आहे, हींअर बि हुनजी GDP काफ़ी बहितर आहे जेका 1.5 ट्रिलियन थिया आहे, 3 ट्रिलियन थियण वारी आहे ऐं दे आर एमिंग टू मेक इट 5 ट्रिलियन, वॾी मार्केट आहे ऐं कंहिं हद ताईं एंटी चाइना आहे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे चाइना इंडिया जा पंहिंजा मसइला आहिनि बॉर्डर जा। सो इंडिया खे जो कुझु हींअर उते मिले पियो थो त अमेरिका हुनखे तयारु पियो करे एज ए काउंटर पॉइस टू चाइना, ऐं उन में कोई शक न आहे त हुनखे पाकिस्तान अख में इंडिया ऐं सभ खां वॾा पाकिस्तान ते छा लाइ उन ते आयो छाकाणि जो एंटी पाकिस्तान स्टैंड जेको आहे त BJP खे वोट ॾिए थो पंहिंजे मुल्क में। सो इट इज़ मोर टुवर्ड्स देयर ओन डोमेस्टिक ऑडियंस। लेकिन इहा ॻाल्हि ज़रूर आहे त अमेरिका सां असांजो एतिरो सारो कोलैबोरेशन डेकेड्स जो आहे इहो थियणु न घुरिजे आहे। हुन में डेफिनेटली फॉरेन मिनिस्टर साहब बि चयो आहे, बिलाल भुट्टो साहब बि, ऐं साॻी तरह सां असांजे फॉरेन ऑफिस बि ॻाल्हि खे वरितो आहे ऐं चेक हुननि जे अमेरिका जे चार्ज अफेयर खे बि घुरायो त भई अहिड़ी क़िस्म जी जेके रेफरेंसिस आहिनि तव्हांजे स्टेटमेंट में छो आयूं आहिनि, न अचणु घुरिजनि। तव्हांखे ख़बर आहे त असांखे केतिरी सेक्रीफाइस ॾिनी आहे फाइट अगेंस्ट टेररिज्म, तव्हां सां गॾु पार्टनरशिप रही आहे। असांजा 85,000 माण्हू ॿिया आहिनि, $130 बिलियन जो नुक़सानु थियो आहे असांखे। त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे इट विल रिक्वायर इन द वेरी असांजी एग्रेसिव डिप्लोमेसी खपंदी जेका वॉशिंगटन में बि ज़रूरत थींदी, हवाले में ज़रूरत थींदी। ऐं ऑब्वियसली असां वरी सभ खां वॾी ॻाल्हि आहे जंहिं ट्रांज़िशन में आहियूं पॉलिटिकली मुल्क में, त उहो आवाज़ में उहा ताक़त नथी रहे। त होपफुली ईंदड़ जॾहिं इलेक्शन थी मज़बूत हुकूमत अचे थी उहा फोर्सफुली पंहिंजी डिप्लोमेसी शक्ति वधाए अमेरिका खे एक्सटेंड करे इंडिया सां बि अखियुनि में अखि विझी ॻाल्हाए सघे ऐं चाइना सां बि वधीक इंगेज करे हिकिड़ी सस्टेनेबल लेवल ते इन स्टार्ट एंड स्टॉप न हुअणु घुरिजे। साॻी तरह रशिया सां वाई नॉट, असांखे कहिड़ो दुश्मनी आहे रशिया सां, जेकॾहिं असांजा रिलेशनशिप सुठा आहिनि, गवर्नमेंट खां असांखे तेल सस्तो मिले थो, सस्टेनेबल मिले थो, वी शुड गो एंड बाय इट, कोई मसइलो कोन्हे हिन जे अंदरि। सो आई थिंक पाकिस्तान खे सॼी हिकिड़ी नई डुक जेका आहे पंहिंजी फॉरेन पॉलिसी जी ॾिसणी पवंदी, हुनखे नया पार्टनर्स ॻोल्हणा पवंदा और जेके ऑलरेडी आहिनि उनखे वधीक स्ट्रेंथन करणो पवंदो। ठीकु आहे बेलो साहब, तमामु घणी महिरबानी आहे। ईंदड़ ॾींहंनि में बि अव्हांखे ज़हमत ॾींदा रहंदासीं। इंटरनेशनल इशूज़ जेके आहिनि जेका सूरत हाल जुड़े पई, नज़ीर GR बलोच साहब जी राय अव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु मुल्कनि जा पंहिंजा हिकिड़ा मफ़ाद थियनि था ऐं हू उन्हनि खे ई ॾिसनि था ऐं हींअर ताईं जेके ॻाल्हियूं हलनि पियूं त जेकॾहिं इसराइल खे तस्लीम करिणो आहे, लाॻापा बहाल थियणा आहिनि, सऊदी अरब जा त कुझु शर्त जेके आहिनि जेके हिकिड़ा त मंज़र आम ते अचनि पिया, हिकिड़ा उहे बि शर्त हूंदा आहिनि यकीनन जॾहिं सफ़ारतकारी जा मामला हुजनि, मुल्कनि जे मफ़ादनि जा मामला हुजनि त उहे सभु मीडिया ते डिस्कस नाहिनि कया वेंदा, नाहे ॿुधायो वेंदो। सो खोड़ अहिड़ा ॿिया बि मुतालबा हूंदा सऊदी अरब जा इसराइल खे तस्लीम करण जे हवाले सां। सो ईंदड़ ॾींहंनि में उन्हनि ते बि का जेकॾहिं अॻभराई थिए थी त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर $1 मिलियन जो सुवालु उहो ई थो थिए त जेको मुस्लमान मुल्कनि जो हिकिड़ो पुराणो मुतालबो रहियो आहे त जेसि ताईं फ़लस्तीन तकरार जो हल नथो थिए तेसि ताईं इसराइल जे वजूद खे तस्लीम न कयो वेंदो। ऐं खोड़ मुल्क जीअं असां ॿुधायोसीं त उहे त तस्लीम कंदा करे चुका आहिनि ऐं ॿिया कंदा पिया अचनि। ऐं हाणे मसइलो आहे सऊदी अरब जो जेको हिन वक़्तु मज़हबी हिसाब सां लीड पियो करे उन्हनि 55 मुस्लमान मुल्कनि खे, जेकॾहिं उहो ई तस्लीम करे वेहे थो त पोइ फ़लस्तीन वारे मसइले जो छा थींदो ऐं पोइ पाकिस्तान जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ छा हूंदो। सो उन ते मुख़्तसर टाइम में असां ॻाल्हि करण जी कोशिशि कई ऐं अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे इते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। ऐं हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं जेके आहिनि उहे लख लख वाधायूं हुजनि ऐं असांजी दुआ आहे त हीअ ईद अवां लाइ खोड़ सारियूं जेके आहे उहे ख़ुशियूं खणी अचे, सदाईं आबाद हुजे।